बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानीअ सां मौसूल थी सघे। पहिरें हिसे जा 3 सितारा एरीज़, हमल, टोरस, सोर, जेमिनी, जुज़ा। एरीज़ हमल सूमर या 5 ऐं 6 तारीख़ खां हाज़मे जो निज़ाम असरअंदाज़ थी वेंदो। चेकअप ज़रूरु करायो, न त ख़तरात वधी सघंदा ऐं सुठी सिहत जे लाइ सुठी खुराक जो इस्तेमालु ज़रूरु कंदा। ॿियो त कुझु हमली माण्हू नशे तरफ़ वधंदे ॾिसी रहिया आहिनि। पाण खे हिन हफ़्ते तंबाकू नोशी या अहिड़ियुनि ख़राबु आदतुनि खां रोकियो, न त अॻिते ख़राबु असरात पैदा थी पवंदा ऐं रुमानी मामलनि में जज़्बात ते कंट्रोल रखिणो पवंदो। जोश में ॾिसी रहिया आहियो, जेको सही न आहे। टोरस सोर अल्तवाजी मामलनि में चिड़ ऐं गुस्से वारी सूरत हाल हली रही आहे ऐं धंधे या बिज़नेस जॉब जे मामलनि में छिकताण ॾिसी रही आहे ऐं वाइफ जे रिश्तेदारनि तरफ़ां महिमान अचण जो इम्कानु आहे ऐं तव्हां पेशे जे करे डिप्रेशन जो शिकार आहियो ऐं गुस्से ते कंट्रोल न करे रहिया आहियो। वधीक महिमाननि खे ॾिसंदे जज़्बाती थी वेंदा ऐं गुस्से में अची घणो कुझु ॻाल्हाए वेहंदा। पाण ते कंट्रोल रखो, उन्हनि सां सही नमूने ॻाल्हायो ऐं पोइ पेशे तरफ़ पिणु ध्यानु ॾियो। ऐं ॿियो त तव्हां रोमानी हवाले सां पंहिंजी फैमिलीअ खां हटी करे ॿिए जॻह ते रोमांस जो इज़हार करे रहिया आहियो, जेको सही न करे रहिया आहियो। एहतियात खां कमु वठो। जेमिनी जोज़ा घर ऐं रिश्तेदारनि में तव्हांजी ॻाल्हि खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। तव्हां जे मामलनि में मसरूफ़ ॾिसी रहिया आहियो। हेॾां होॾां जे मामलनि खे ख़तमु करियो ऐं इख़्तिलाफ़नि मां ॿाहिरि निकिरी ख़ानदानी मामलनि में बहितरीअ तरफ़ ध्यानु ॾियो। तव्हां ख़ानदानी रिश्तेदारनि सां मशवरो वठो, उहे तव्हांजी मदद कंदा। जेतिरी एनर्जी तव्हां में मौजूदु आहे, ओतिरो ई कमु करियो। पाण खे दॿाउ न ॾियो। पाण लाइ टाइम कढो ऐं शॉपिंग करियो, जंहिंसां तबियत ऐं तवानाईअ में निखार अची वेंदो ऐं सिहत पिणु बहितर थी वेंदी। नए कमु तरफ़ सोचियो ऐं मनसूबा जोड़ियो ऐं रुमानी मामलनि मां ग़लतफ़हमियूं पिणु ख़तमु थी वेंदियूं।